अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद आहे त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, सुर कल्याण दास्तां पहिरियों जंहिंजा बैत 10 असां ॿिनि वीडियो में मुकमल कया हुआ से तव्हांखे हेठि डिस्क्रिप्शन में उन्हनि जी लिंक ॾिजे थी। महिरबानी करे उहे बि वीडियो तव्हां अगरि न ॾिठा आहिनि त ॾिसी सघो था। दोस्तो, अचो त हाणे असां सुर कल्याण दास्तां पहिरियों जो 11 बैत खां शुरूआत करियूं। बैत नंबर 11 में शाह साहिब फरमाइनि था, वहदता कसरत थी, कसरत वहदत कुल, हक़ हक़ीक़ी हैकड़ो, बोलिए बीय में भुल, हू हुला चो हुल, बाला संदो सजणियन। मतलब त हिकड़ाई माई घणाई थी, हीअ घणाई समूरी हिकड़ाई धणीअ जी हिकड़ाई आहे। धणी हिकु आहे, ॿी कंहिं बि ॻाल्हि ते भुलिजी न वञ। साईं जो सूंहत ही समूरो हल ऐं शिगल हिक पिरीअ जो ई आहे। शाह साहिब बैत नंबर 12 में फरमाइनि था, पाण ही जल जलालहू, पाण ही जान जमाल, पाण ही सूरत पिरीअ जी, पाण ही हुस्न कमाल, पाण ही पीर मुरीद थियई, पाण ही पाण ख़याल, सब सबोई हाल, मुंहिंजा ई मालूम थियई। मतलब त शाह साईं चवनि था, हू पाण ई वॾो शान वारो आहे ऐं पाण ई सूंहं जो जौहर तत्व आहे। हू पाण ई प्रिय जो रूप आहे ऐं पाण ई सूंहं आहे। हू पाण ई मुर्शिद सतगुरु थो बणिजे ऐं पाण ई मुरीद शिष्य थो थिए। हू पाण ई ख़याल आहे, जंहिं मां हीउ समूरो मांढाण या पसार निर्वार थियो आहे। उहो समूरो हाल अंदर मां ही थो परोड़े सघिजे। शाह साहिब बैत नंबर 13 में फरमाइनि था, पाण ई पसी पाण खे, पाण ई महबूब,
पाणई खल्के खूब पाणई तालब तिन जो मतलब त शाह साईं चवनि था हू पाण ई पिरी आहे ऐं पाण ई पंहिंजे सूंहुं पियो पसे हू पाण ई सुहिणियूं शयूं थो रचे ऐं वरी पाण ई इन्हे ते फिदा मोहत थो थिए। शाह साहिब बेत नंबर 14 में फरमायो पढ़ाडो सो सॾु वरू वाईअ जो जे लही हुआ अॻे ई गॾु ॿुधण में बथिया मतलब त शाह साहिब चवनि था जे वलीअ जी रमज़ या पेच परोड़े त जो असल में सॾु आहे सोई पढ़ाडो आहे असल में ॿई हिकु आहिनि पर रुगो ॿुधण में बथा अचनि। शाह साहिब बेत नंबर 15 में फरमाइनि था एक कसर दर लख करोड़े कड़िस इड़खियूं जॾहिं करियां परख तॾहिं साहिब साम्हूं मतलब त शाह साईं चवनि था महल हिकु आहे पर उनखे लखें करोड़े दरियूं आहिनि जेॾां थो नज़र करियां तेॾां साहिब धणी खे साम्हूं थो ॾिसां। बेत नंबर 16 में शाह साईं चवनि था करोड़े कयाऊं तुंहिंजूं लखनि लख हज़ार जीव सब कंहिंजो सी दर्शन दारो दार प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा चई कीअं चवां मतलब त शाह साईं चवनि था तुंहिंजा लखें हज़ारें बल्कि करोड़े रूप आहिनि सब कंहिं अंदर उहो हिकु ई थो वसे हर कंहिंजो मां संदसि न्यारो न्यारो दर्शन थो मिले
ए मुंहिंजा पिरी तुंहिंजे उन्हाणनि निशाननि जो कहिड़ो ऐं कीअं वस्तार दास्तां करियां। शाह साईं वाईअ में फरमाइनि था, सभ का पिरियां कोन पुॼनि, नीह नेणनि गुण ॻाल्हि वो, जात चितायम चित्त में, सजण सां थो पुॼे, लात जा लतीफ़ चए, सॾ तुंहिंजो सुॼे। मतलब त वाईअ में चवनि था, सभ का तुंहिंजे पिरीअ जी पूॼा थी करे, नीह जो गुण उहो आहे जो उहो नेणनि मां ई थो पैदा थिए, जेके मूं पंहिंजे चित्त में सांडियो आहे, सो सभु ॼाणे थो। शाह लतीफ़ जो मिठो आलाप लात ओस ई पियो ॿुधिजे ऐं ॿुधबो। दोस्तों, सुर कल्याण इन वाईअ सां गॾु मुकमल थियो। ऐं दोस्तों, जे अगरि तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब जल्दी सां करे वठो ऐं वीडियो खे लाइक कयो।